हज़रत अली जो किस्सो आहे मौला अली जो। मां उन्हनि खे बि इहा सम्झाइणी थो ॾियां जेके जल्दबाज़ी कंदा आहिनि। जल्दबाज़ी न कंदा कयो, जल्दबाज़ी में नुक़सानु थींदो अथव। जल्दबाज़ी वारनि सां अलाह बि नाराज़ थींदो अथई। जल्दबाज़ी वारनि जा अलाह बि रब्ज़ुल जलाल वल इकराम बि उन इंसान जा नसीब रोके छॾींदो अथव। जल्दबाज़ी न कंदा कयो, कंहिंमें बि जल्दबाज़ी न कंदा कयो। जंहिंमें देरि सुख तंहिंमें ख़ैरु। यादि रखो, जंहिंमें देरि हूंदी आहे न उन में ई ख़ैरु हूंदो आहे। जल्दबाज़ी वारा ज़लील ऐं ख़्वार ऐं परेशान थिया अथव। यादि रखिजो, कंहिंजी माउ जा बचायो। मौला अली घोड़े ते सवारां ॿेपरी जो वक़्तु ॾिठईं त मस्जिद बि साम्हूं मां छो न नमाज़ वञी पहिरियों अदा कयां। ख़ुदा जो कसम हेॾे ध्यानु ॾे मुंहिंजे सुणा। आयो जो मस्जिद जे वेझो त ॾिठी त को शख़्स वेठो साईं लही करे, माना उन शख़्स खे सॾु कई त इंसान हेॾे आहे, मां निमाज़ जी तरफ़ थो वञा, निमाज़ पढ़ण थो वञा। हिन घोड़े जो ख़्यालु रखिजांइ। सीने ते हथु रखी थो चवेसि हाज़िर साईं, हाज़िर मुंहिंजा हैदर करार, हाज़िर। साईं जन जॾहिं निमाज़ पढ़ण अदा कई, निमाज़ ख़तमु थी वई त साईं जन ख़्यालु रखियो त ॿार जंहिं मिसकिन खे चयमि त ख़्यालु रखिजांइ, मां 2 दीनार कढां उनखे ॾियां। हा, 2 दीनार कढां मुठी में बंदि कयां उनखे ॾियां। ॿार जो निकिरे त साईं जन त ॾिसे त उहो इंसानु आहे ई कोन, भॼी हले वियो। अञा घोड़े में जेको सामान लॻल हुयो त उहो बि मन लाइन करे हलियो वियो। छा की जल्दबाज़ी हले वियो। मन साईं हुनजे लाइ नसीबु खणी पहुचे, 2 दीनार नसीबु आहे, हुनजो ख़्यालु का बि न हुयो। साईं जन मुस्कुराइनि, चेहरे ते मुस्कुराहट आणे करे रब ॾे मुंहुं करे चवे थो त सुभान अल्लाह या रब्बी। छा? सुभान अल्लाह या रब्बी। ईअं अञा तुंहिंजो मुंहिंजो को सामान खणी वञा त 500-600 गारियूं ॾियूं सां। अलाह जो कसम, छा गारियूं ॾियूं सां, ग़लति ॻाल्हायूं सां। सुभान अल्लाह। मौला अली हैदर करार जो सबर ॾिस न खिलियो आहे, अञा मुस्कुराए थो। जीअं जो साईं जन बाज़ार जी तरफ़ रुख वरितो, अल्लाह ॾिसई त बुज़ुर्ग हेठि वेठो आहे ज़मीन ते, जेको इहो ई घोड़े में सामान लॻल हुयो सो उन बुज़ुर्ग जे आॾो पहुतो। साईं जन उन बुज़ुर्ग खां पुछा कयो त हिन जो छा मुल्ह लॻायो अथई? साईं जन ईअं न चयो त हे मुंहिंजो सामान आहे, हे मुंहिंजो खणी आयो आहे, ईअं न न न। साईं जन पुछा इहा कई त हिन जो छा मुल्ह लॻायो अथई? हैदर करार खे उहो बुज़ुर्ग चवणु लॻो त या अली, मां हिन जो मुल्ह लॻायो थी मैं 2 दीनार, 1 दीनार ते मां ख़रीद कयो थी मैं। साईं जन इते ई मन मुस्कुरायो त ॾिस, 1 दीनार ते मन खपाए वियो उहो इंसान। मां हुनजे लाइ 2 दीनार कढी आयुमि जेब मां, खीसे मां। मन 1 दीनार अञा पाण खे खसारो ॾेई उहो इंसान। मन साईं जन खे उहो ॾुख न, पर अञा उनजे शख़्स जो ॾुख थिएसि त मन 1 दीनार अञा पाण खे नुक़सानु ॾेई वियो। मां हुनजे लाइ 2 दीनार कढी आयुमि। छो? हुन कई जल्दबाज़ी। जल्दबाज़ी जो फल कॾहिं बि मिठो न मिलंदो अथई। यादि रख, इंसान जल्दबाज़ी वारा ई ज़लील ऐं ख़्वार हूंदा अथई।